जी अदा ॿुधायो। ही असांजी टियों दफ़ो चोरी थी आहे, 2 दफ़ा पहिरियों थी आहे ऐं हीअ असांजी हाणे राति थी आहे 2:30 बजे खां तक़रीबन 3 बजे जे विच में CCTV कैमरा में अची वियो आहे। हाणे हिन में अञा का बि शनाख्त न थी आहे। छा खजी वियो? हिन में साईं मुंहिंजा तक़रीबन 74-75 हज़ार हिन गाले में सिगरेट लॻियल हुया। मुंहिंजो होलसेल जो कमु आहे। 74-75 हज़ार सभु सिगरेट खयां ऐं प्लस 12-13 हज़ार हुया कैश। अच्छा पैसा के घणा खणी विया? पैसा कैश तक़रीबन 5 दस्तियूं हुयूं 10 जूं, उहे टोटल मेड़ियूं अथई ऐं प्लस में हिकिड़ी 8,000 जी दस्ती 100 सवारी उहे खयां थी टोटल। पुलिस खे इतला ॾिनो आहे। पहिरियां घणा दफ़ा चोरी थी आहे 2 दफ़ा पहिरियों थी आहे। अच्छा हाँ उन्हें के मोकलियो थे उन्हें ॾिठो छोकिरो छॾ बाबा वो छित न चढ़े पियो पकड़जी पियो नंढड़ो छोकिरो हुयो। हाँ ही बि नंढड़ो ये बिल्कुलु इहो मोकलियो सरपंच वो छोकिरो गंगरो हेड जो सफ़ा लसड़ा ॿुधायो हुन छोकिरो गंगरो हुयो हुते पकड़ो न कलतारपुर में छितनि ते चढ़े पियो। हिन बि सुबुह हिकिड़े इहा ई ज़ात ॿुधाई। हाँ गंगरो वो पकड़ो न गंगरो हुयो हाँ मुज़मिल खे मोकिल रहे हैं। हाँ मोकिलियां थो। मुज़मिल पाड़े में बस लॻियो हुयो। बस सिरूं भॻींदी सही नमूने रखियो न 3 पटिया त मथां गारो लथल हुजे, 2 जो मथां गारो लाथो अथई मुकमिल। पोइ थैली बि 2 जी पटियल आहे। हिन जे मथां जेकी आहे न सिर हिन जे मथां गारो आहे। हा लोडो चढ़ण महिल अची वियो हूंदो। सनो छोरो आहे माना हा आहे सफ़ा सनो, ॾाढी मुशब कोन्हे, लसड़ा सफ़ा, गेलो दलो बि खुलियल अथसि। हा वो थाणे ते कटराए। हाँ कटराए बाक़ी पोइ घड़ी वञा थो मीर सां ते वञा 3 दफ़ो मुंहिंजे दुकान